नाज़िम मीरपुर ख़ास में सीटीडी जी कार्रवाई करे एमक्यूएम लंडन से ताल्लुक़ रखंदड़ ब दहशतगर्द गिरफ़्तार करण की दावा कई है। सीटीडी जे इंचार्ज उमर शाहिद चयो आहे त गिरफ़्तार दहशतगर्दन अब्दुल नईम काइमखानी ऐं वजीहुद्दीन मेवाती के कब्ज़े में हथियार ऐं हैंड ग्रेनेड हथ आया आहिनि। जवाबदारनि जांच दौरान भारत में दहशतगर्दी की सिख्या हासिल करण जो एतराफ़ कयो आहे। सीटीडी मीरपुर ख़ास में कार्रवाई करे बिन दहशतगर्दन के गिरफ़्तार करण की दावा कई है। सीटीडी जे इंचार्ज डीआईजी उमर शाहिद कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मीरपुर ख़ास में ऑपरेशन करे बिन अहम दहशतगर्दन के गिरफ़्तार कयो आहे, जिनका जांच दौरान भारत में दहशतगर्दी की शिक्षा हासिल करण जो एतराफ़ कयो आहे। हुन चयो त कुछ ॾींहं अॻु सीटीडी ऑपरेशन करे कराची यूनिवर्सिटी से लाॻापियल एक सेल पकड़ियो हो, जिनके भारत में मोहम्मद सिद्दीक ऑपरेट करे रहियो हो। उन सिलसिले में गुज़रियल रात मीरपुर ख़ास में ऑपरेशन करे ब जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। उमर शाहिद चयो त कराची में मुतहदा बानी खां सवाइ ॿिया अॻवान पंहिंजो नेटवर्क हलाईंदा हुआ, जिनमें अनीस एडवोकेट ऐं वासे जलील शामिल आहिनि। फारूक सत्तार खां बि पुछा गाछा कई आहे। हुन चयो त अनीस एडवोकेट ऐं वासे जलील माण्हुनि खे दहशतगर्दी की सिख्या लाइ भारत मोकिलींदा हुआ। गिरफ़्तार कयल ॿिन्ही जवाबदारनि 2003 में भारत वञी दहशतगर्दी की सिख्या वरिती हुई। जवाबदारनि वटां एंटी एयरक्राफ्ट गन जा 2 पटा राइफल ऐं ॿिया हथियार मिलिया आहिनि। नाज़िन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं त मीरपुर ख़ास में सीटीडी जी कार्रवाई करे एमक्यूएम लंडन से ताल्लुक़ रखंदड़ 2 दहशतगर्द गिरफ़्तार करण की दावा कई है। सीटीडी जे इंचार्ज उमर शाहिद चयो आहे त गिरफ़्तार दहशतगर्दन अब्दुल नईम काइमखानी ऐं वजीहुद्दीन मेवाती के कब्ज़े में हथियार ऐं हैंड ग्रेनेड हथ आया आहिनि। जवाबदारनि जांच दौरान भारत में दहशतगर्दी की सिख्या हासिल करण जो एतराफ़ कयो आहे।